अॼुकल्ह थर में पाणीअ जे बारे में हिकिड़ो बहस हलंदड़ आहे जेको तमामु अहम आहे। सिंध में काछे, कोहिस्तान, अछड़े थर ऐं थरपारकर जे डेज़र्ट इलाइक़े में पाणी हिकिड़ो शदीद मसइलो आहे ऐं पाणी जीअं त बुनियादी इंसानी हक़ आहे, तंहिंजे करे उन जा हल ज़रूरु ॻोल्हणु घुरिजनि। हिन वक़्तु उन हवाले सां जेका ॻाल्हि ॿोल साम्हूं आई आहे उन में मुख़्तलिफ़ ऑप्शन्स ते ॻाल्हि थी आहे। इंदिरा गांधी कैनाल जो हवालो अचे थो। थरपारकर जी पंहिंजी जेका जाग्राफी बीहक आहे ऐं जेका ज़मीन जी तिबई बनावट आहे उन खे ज़हन में रखंदे इन जा टेक्निकल हल सोचे सम्झी ॻोल्हणु घुरिजनि। इंदिरा गांधी कैनाल खे मूं थोरो घणो स्टडी कयो आहे, उन ते पोइ ॻाल्हायूं था, पर फ़िलहालु जेकर पाण हिन ते ॻाल्हायूं त थर में जेका पाणी जी रिक्वायरमेंट आहे उन जा ॿ वॾा हिसा थियनि था। हिकिड़ो पीअण जो पाणी, ॿियो आबादी या माल जे लाइ पाणी, ज़रूरी आबादी या माल जे लाइ पाणी। मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन इहो आहे त पीअण जे पाणीअ जे हवाले सां कैनाल जे बजाए पाइपलाइन थरपारकर में वधीक असराइती ऐं बहितरु रहंदी। उनजी कास्ट इफेक्टिवनेस बि रहंदी, उनजी मेंटेनेंस ईज़ी हूंदी। खुलियल कैनाल में इंदिरा गांधी कैनाल खे तव्हां स्टडी कयो त उते हाणे सिल्टिंग जा प्रॉब्लम्स साम्हूं अचनि पिया ऐं वाटर लॉगिंग ऐं सेलिनिटी जा मसइला बि सिमई कलर जा बि साम्हूं अचनि पिया। इहो असांजे बैराजी इलाइक़नि जो बि मसइलो आहे। सो इन तजुर्बे खे ज़हन में रखिजे, भली वधीक उन ते टेक्निकल फीज़िबिलिटीज़ कजनि, पर सरेदस मूंखे लॻे थो त कवर्ड पाइपलाइन वधीक यूज़फुल हूंदी। उनजो नेटवर्क करण बि आसान आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में उनजे थ्रू पाणी पहुचाइण पंपिंग करण बि आसान आहे। उन में पाणीअ जो ज़्यान बि घटि थींदो ऐं पाणी जी चोरीअ जा इम्कान बि घटि हूंदा। साॻे वक़्तु मां सम्झां थो त जेको ज़रई आबादी जो मसइलो आहे उन जे लाइ जेको थर जो टियों जर आहे जेको 200 मीटरनि खां बूनो आहे, उन में जझो पाणी मौजूदु आहे जेको हिन वक़्तु कंहिं इस्तेमाल में नथो अचे। उन ते कोऑपरेटिव फार्मिंग जो मॉडल ठही सघे थो। जेकर 5-7 इलाइक़नि में अहिड़ा मॉडल फार्म्स ठाहिजनि ऐं पायलट प्रोजेक्ट कजनि त उन मां आइडिया थी वेंदो। असां थोरो नंढे पैमाने ते तजुर्बो थर फाउंडेशन कयो त उन जा नतीजा काफ़ी पॉज़िटिव आया आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में इन्हनि ॿिन्ही ऑप्शन्स खे स्टडी करण जी ज़रूरत आहे।